नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मेहरापुर रिपोर्ट बेलाल सूमरो मीडिया हाउस मेहरापुर मर्कज़ प्रेस कॉन्फ्रेंस मेहरापुर थाणे जे ASI ज़ाहिद अराई चयो त कुझु वक़्तु अॻु मां याकूब कंबवा खिलौना वारे जे दुकान तां पंहिंजे ॿारनि जे लाइ खिलौना वरिता ऐं मां खेनि 5000 जो नोट ॾिनो जंहिं मां हिननि मूंखे 4000 मोटाए ॾिना जेका मुंहिंजी भरी मां खेनि मना कई हिननि चयो त असां मूवी नाहे भरी हिन वधीक चयो त मां हिननि जे केस में आयो हुयसि जंहिंजे करे मूंसां दुश्मनी करे मुंहिंजी कूड़ी वीडियो रखी वई आहे जंहिंमें का बि सदाकत न हिन वधीक चयो त उहा इंक्वायरी करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। मोहम्मद याकूब कंबो जंहिंजो इहो कारोबार आहे ऐं हिन पैसनि जी जेकी ॻाल्हि आहे उहे पैसा मां हिन वटि वियो आहियां पंहिंजे नंढनि ॿारनि जे लाइ खिलौना वरिता आहिनि। खिलौना वठी मां हिनखे 5000 जो नोट ॾिनो आहे जंहिंमां हिन पंहिंजा पैसा 1000 कटे बाक़ी मूंखे 4000 वापसि ॾिना ऐं मुंहिंजी मूवी भरी आहे। मां हिनखे उते चयो बि आहे त भई तूं मुंहिंजी मूवी छो थो भरी, मूंखे चई न मूवी कोन थो करां पर उहा ई मूवी इलाही ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। उहा मूवी कॾहिं जी आहे? इलाही ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। हा तमामु पुराणी हा पुराणी आहे ऐं उहा ई वरी हिन मूवी जेकी आहे हाणे सो इन अॼु सोशल मीडिया ते हलाई आहे। इन में का बि सदाकत न आहे, का रिश्वत या कुझु बि अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बाक़ी हिन ते हाणे बि 2 केस दाख़िल थिया आहिनि, फ्रॉड जा थिया आहिनि, 420 जा थिया आहिनि, जेको हींअर बि हे जेल में कढियारे पियो आहे। मुंहिंजो एतिरो चवणु आहे कि मूंखे ऐं असां ऑफिसरनि खे ब्लैकमेल थो करे, पाण बि हे व्याजी ऐं मुनाफ़ाखोर माण्हू आहे जंहिंजे लाइ 100 माण्हू हिते शायदि ई बि ॾेई